अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों वॾी अपडेट अची चुकी है। नेक्स्ट एपिसोड सां गॾोगॾु कुछ ॿ ख़ुशख़बरियूं ॿियूं भी तव्हां सां शेयर कंदासीं। उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव ऐं तव्हांजा कमेंट भी ईंदा आहिनि दोस्तों, उहे पढ़ंदा आहियूं, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त रहज़न इहे जेको आहे इन इंतज़ार में आहे त शाहनवाज़ ख़ान असांजो कमु कंदो। बिल्कुलु शाहनवाज़ ख़ान अहिड़ा कम त कंदो आहे। हू छोकिरी वापसि कराइण जे लाइ पुलिस जी चढ़ाई कराईंदो रुस्तम वारनि जे मथां, ऐं पुलिस इहो कमु करण लाइ फुल तयारु वेठी आहे। इहो कमु कंदी बि सही। छोकिरी खे सम्झ अची चुकी आहे त हाणे रुस्तम वारा मूंखे कंहिंजे बि हवाले न कंदा। थी सघे थो शाहनवाज़ ख़ान जे मथां हवाले करे छॾनि। इन जे करे रुस्तम वारनि चयो हाणे असां तोखे कंहिंजे हवाले नथा करे सघूं। अगरि हिकिड़ी धुर खे ॾींदासीं ॿी धुर जो जहिड़ो असांजे कंध में पवंदो। इन जे करे हाणे छोकिरी तो भॼण जी कोशिशि बि कंदी, पंहिंजो रुख़ इख़्तियार कंदी त मां पंहिंजी जान पाण छॾायां, ऐं पुलिस बि पंहिंजो कमु कंदी। ऐं हेॾां मुराद वारा जेका आहिनि उहे पंहिंजी कोशिशि में लॻा पिया आहिनि। अली ख़ान ऐं पीरल जी शादी जे चकर में होॾां सलार पंहिंजी परेशानी में आहे, ऐं सोढल को न को क़दम खणंदो। ऐं सोढल कॾहिं ॾिसिजो तव्हां कुलपरी वारो मसइलो तमामु जल्द हल कंदो। होॾनि जुमो पियो पादर खाए थो फिरी घिरी। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो त मंसूर ख़ान बि तमामु जल्द जेल मां रिहा थियण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त। शायदि को सभु खे सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।